नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त तइलीम वारे वज़ीर सईद गनी चयो त सिंध काबीना तइलीम खाते अंदर शफ़ाफ़ ट्रांसफ़र पॉलिसी मंज़ूर कई है। माज़ी में उस्ताद जूं बदलियूं संदसि ख़्वाहिश मूजिब थींदी हुयूं, पर हाणे स्कूलनि में ज़रूरत तहत थींदियूं। हिन लाइ मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ ठाहियूं वयूं आहिनि। हिकु कैटेगरी इहा आहे त जिते ज़रूरत खां वधीक उस्ताद है उते पाबंदी हणी छॾी है त वधीक मुक़ररी नथी थी सघे। जिन स्कूलनि में उस्ताद घटि आहे उते सॼो साल बदलियूं थी सघनि थियूं, पर कुझु मख़सूस केसनि में छूट हूंदी, जहिड़ो कंहिं औरत टीचर जो मुड़ुस फ़ौत थी वञे, तलाक थी वञे या मौज़ी बीमारी हुजे त उन जूं बदलियूं थी सघनि थियूं। भर्ती वारी पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई है, जंहिं तहत 37,000 उस्ताद जूं भर्तियूं करणियूं आहिनि। इन लाइ IB सकर सां मुआहिदो कयो वियो, जंहिं जूं दरख़्वास्तूं घुरायूं, पर कोरोना सबबि लिखत वारो इम्तिहान में देर थी है, जेका जल्द मुकमल थींदी। अॻे प्राइमरी उस्ताद जो ग्रेड 9 हूंदो। तइलीमी मियार इंटर, जंहिं खे वधाए 14 हो। ग्रेड तइलीम मियार ग्रेजुएशन कयो वियो। ॿियो अहम फ़ैसिलो कयो वियो है, जेको प्राइमरी उस्ताद तौर भर्ती थींदो उहो प्राइमरी उस्ताद ही रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।